बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लीगल ओपिनियन में भली कार आऊं आहियां इरफान महबूब। नाज़रीन, असीं हर हफ़्ते कानून सां सलाहियल का न का अहिड़े टॉपिक सां गॾु हाज़िर थींदा आहियूं, को न को अहिड़ो कानून खणी ईंदा आहियूं ऐं उन बाबति तव्हांखे आगाही ॾींदा आहियूं त जीअं आम माण्हू जेको मसइलनि जो शिकार आहे ऐं कानून खां अणवाक़फ़ी हुअण सबबि खेसि जेके मसइला दरपेश आहिनि या मुस्तक़बिल में उनखे जेके मसइला थियनि था उन्हनि खां बची सघे। अॼु बि असीं हिकिड़े अहिड़े टॉपिक सां गॾु हाज़िर थिया आहियूं, अहिड़े कानून सां गॾु हाज़िर थिया आहियूं जंहिंजो इम्पैक्ट सऊं सिधो आम माण्हूअ ते पवे थो। पाण जेकॾहिं इंसान जे बुनियादी ज़रूरतुनि जी ॻाल्हि कयूं त गभे खां पोइ इंसान जे लाइ घर छित तमामु घणी अहम हूंदी आहे। ॿहिराड़ीअ में त इहो आम जाम आहे त कंहिं बि ज़मीन ते छपिरो ठाहे, छन ठाहे या घर ठाहे वेही सघिजे थो, उते का बि एॾी पुछा गुछा न आहे। पर शहरनि में रहंदड़ माण्हू जेके पंहिंजी सॼी ॼमार जी कमाई हिकु घर ख़रीद करण में लॻाए सघनि था, लॻाए छॾनि था ऐं हू कंहिं बिल्डर खां या कंहिं बिल्डर जे प्रोजेक्ट में को घर वठनि था ऐं अॻिते हली उन्हनि खे ख़बर पवे थी त हीअ जेको प्रोजेक्ट हुयो, हीअ जेका हाउसिंग स्कीम हुई उहा जाली हुई या उहा हिकिड़ो ई घर, हिकिड़ी ई स्कीम में हिकिड़ो फ्लैट 10 माण्हुनि खे अलाट थी वियो आहे ऐं नतीजे तौरु उहो माण्हू कोर्टुनि जा धिका खाए थो या वरी हुन जेके पैसा घर जी ख़रीद करण जे लाइ अदा कया उहे लुड़ी वञनि था। तव्हां अक्सर टीवियुनि में ऐं अख़बारुनि में इहो ज़रूरु पढ़ियो ऐं ॿुधो हूंदो त फलाणी अदालत फलाणे हाउसिंग सोसाइटीअ खे, हाउसिंग प्रोजेक्ट खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे या फलाणी अदालत 10 माड़ इमारत फलाणे इलाइक़े में जेका वाक़िआ आहे उनखे ड्राइण जो हुकुम ॾिनो आहे। ताज़ो ई नस्ला टावर वारो जेको वाक़ियो आहे कराचीअ में, नस्ला टावर खे सुप्रीम कोर्ट ड्राइण जो हुकुम ॾिनो हो। इहो बि इन जेको प्रोसीजर आहे कानून जो उनखे फॉलो न करण जो नतीजो आहे। अॼोके असीं पंहिंजे हिन प्रोग्राम में तव्हांखे आगाही ॾींदासीं त सिंध में इमारतुनि बाबति कहिड़ी कानून साज़ी थी आहे, छा कोई बि माण्हू अदावतूं शुरू करे सघे थो ऐं कोई बि माण्हू हाउसिंग प्रोजेक्ट शुरू करे छॾे थो ऐं कोई बि माण्हू जंहिंखां असां घर ख़रीद कयूं था या को एग्रीमेंट कयूं था घरनि जी अदावतुनि जे लाइ ऐं उहो जेकॾहिं उन एग्रीमेंट खे उहा अदावत वक़्त सर मुकमिल नथो करे त असांखे छा करणु खपे ऐं इन सां सलाहियल ॿिया जेके मामला आहिनि उन्हनि बाबति अॼु असीं तव्हांखे आगाही ॾींदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे नौजवान वकील आहिनि सदाकत मेमण साहिबु, हाई कोर्ट में प्रैक्टिस कंदा काफ़ी अरसे खां। मेमण साहिबु, सभ खां पहिरियां तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजी शॉर्ट नोटिस ते नंढड़ी गुज़ारिश ते हाज़िर थिया, तव्हांजी सभ खां वॾी महिरबानी। अच्छा मेमण साहिबु, सभ खां पहिरियां त असांखे इहो ॿुधायो त जीअं तव्हां ॼाणो था प्रैक्टिस बि आहे माशाल्लाह तव्हांजी हिन में, त ही जेके हाउसिंग प्रोजेक्ट हूंदा आहिनि, माण्हू जेके घर वठंदा आहिनि शहरनि में ख़ासि तौर ते, उते बसि कोई बि माण्हू आहे उहो प्रोजेक्ट शुरू करे थो छॾे ऐं माण्हू जेके लीगल प्रोसीजर आहे उहे अडॉप्ट ई नथा कनि या जेके लीगल तरीक़ेकार आहे उनखे बि अख़्तियार नथा कनि। त सिंध में इन हवाले सां इमारतुनि जे लाइ का कानून साज़ी थियल आहे, जेकॾहिं थियल आहे त उहा कहिड़ी आहे, मूं समेत असांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे ॼाणणु चाहिनि था। फस्ट ऑफ ऑल तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे इनवाइट कयो ऐं हीअ ज़बरदस्त प्रोग्राम आहे ऐं हिन प्रोग्राम ज़रिए माण्हुनि खे ॼाण मिली रही आहे, माण्हुनि जी इंफॉर्मेशन ताईं एक्सेस थी रही आहे। धरती टीवी ग्रुप जेको आहे मीडिया उहो जस लहे ऐं जस लहो। ऐं ॿी ॻाल्हि इहा जेको तव्हांजो सुवालु हुयो त जेके इमारतूं बिल्डिंग्स या स्कीम्स आहिनि उनजे हवाले सां का लाॻापियल कानून साज़ी आहे या न, बिल्कुलु कानून साज़ी आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल ऑर्डिनेंस 1979 आहे जो वक़्तनि बवक़्तनि उन में अमेंडमेंट्स ईंदियूं आयूं आहिनि, तरमीमियूं थींदियूं रहियूं आहिनि। उन कानून तहत सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी क़ाइमु थियल आहे जंहिंजो कमु आहे त शयुनि ते चेक एंड बैलेंस रखे या जेके बि डेवलपमेंट थिए पई सोसाइटीज़ जे हवाले सां हुजे, बिल्डिंग्स जे हवाले सां हुजे, उहे इन कंट्रोल अथॉरिटी जे अंडर में थियनि पियूं। बदकिस्मतीअ सां अथॉरिटी हुजण बावजूदि अथॉरिटी फंक्शनल न हूंदी आहे। उन जा सबब्स ॿिया आहिनि, कुझु पॉलिटिकली आहिनि,
कुझु नाहिल माण्हू सिफारिशी माण्हू विहारिया वेंदा आहिनि जेके चेक एंड बैलेंस न पिया रखनि या जेके उन्हनि खे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स ॾियणा हूंदा आहिनि या जेकी बिल्डिंग प्लान जी अप्रूवल ॾियणी हूंदी आहे उन्हनि जो मयार जेको ॾिसंदा आहिनि उहो पैसनि एवज़ थिए पियो पर कानून मौजूदु आहे जेकॾहिं कानून ते इम्प्लीमेंटेशन थिए त कंहिं बि माण्हूअ खे नुक़सानु कोन थींदो ऐं थ्रू प्रॉपर चैनल जेकॾहिं कमु हलंदो त इन्वायरमेंट बि ठीकु रहंदो उन इलाइक़े में डिस्टर्बेंस बि न थींदी इंफ्रास्ट्रक्चर बि बहितर रहंदो। अच्छा साईं, हाणे हिकिड़ी शइ जेका आम आहे कराचीअ में त आम आहे जेका असां पाण ॾिसूं पिया तव्हांजे मुशाहिदे मां ज़रूरु गुज़री हूंदी त हिकिड़ो माण्हू आहे उहो ऑटोमेटिक दुकानु खोले थो छॾे। तव्हांखे ख़बर आहे त कराची में रियल एस्टेट जो जेको बिज़नेस आहे उहो तमामु घणो आहे। मां सम्झां थो ॿियनि शहरनि जी भेट में हिकिड़ो माण्हू आहे उहो रियल एस्टेट जी शॉप खोले थो छॾे, बिल्डर बि पाण सां गॾु विहारे थो छॾे, नाले मात्र बिल्डर। सवाल मुंहिंजो इहो आहे त कोई बि माण्हू छा बिल्डर बणिजी अॾावतूं शुरू करे सघे थो या उन्हनि जो को ख़ासि हिकिड़ो मेथड आहे जीअं पाण वकालत कयूं था, वकालत जो लाइसेंस आहे, इंजीनियरिंग आहे उनजो लाइसेंस आहे, डॉक्टर आहे त उनजो लाइसेंस आहे, त हीअ जेके बिल्डर आहिनि छा उन्हनि जो बि अहिड़ो को लाइसेंस आहे जेकॾहिं आहे त उनजो तरीक़ेकार छा आहे? बिल्डर्स ऐं डेवलपर्स जे लाइ लाइसेंस बिल्कुलु आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कंट्रोल ऑर्डिनेंस 1979 तहत जे सेक्शन 9 तहत जेके बिल्डर्स आहिनि उहे लाइसेंस लाइ अप्लाई कंदा आहिनि। उन लाइसेंस लाइ उन्हनि जी जेके आबाद में मेंबरशिप हुजणु ज़रूरी आहे। आबाद आहे एसोसिएशन बिल्डर्स एंड डेवलपर्स, उन खां अलावा उन्हनि जी कंपनी रजिस्टर्ड हुजे, पार्टनर्स केतिरा आहिनि, इहे सभु फैक्ट्स शो कंदा आहिनि, हिकिड़ी एप्लीकेशन ॾींदा आहिनि ऐं उन जे लाइ हिकिड़ो लाइसेंस बोर्ड आहे पंहिंजो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वटि। उहो उन बोर्ड शयुनि खे ॾिसंदो आहे ऐं उहो बाद में उन्हनि खे लाइसेंस इशू कंदो आहे। ईअं कंहिंखे बि इजाज़त न आहे त उहो पंहिंजे मुंहं सां बिल्डर सॾाए ऐं कंस्ट्रक्शन कंदो अचे। उहा कंस्ट्रक्शन इलीगल हूंदी आहे छाकाणि त बिल्डर खे लाइसेंस मिलंदो आहे, पोइ बिल्डर वरी उन ते अप्लाई कंदो आहे जंहिं बि प्लाट ते कंस्ट्रक्शन करणु चाहे थो या का बि मार्केट में स्कीम आणणु चाहे थो। ईअं न आहे त जेको अचे पंहिंजे मुंहुं कमु करणु शुरू करे ॾे, उहो इलीगल आहे। हाणे वायलेशन जा छा नतीजा निकिरंदा उहो पाण हलंदासीं, पर सभ खां पहिरियां हिन पूरे प्रोसीजर खे सम्झी वठूं। हिकिड़ो माण्हू आहे जेको अॾावत करणु चाहे थो, उन जे लाइ ज़रूरी आहे त हू लाइसेंस वठे ऐं लाइसेंस जी जेका हासिलात आहे उहा सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऑर्डिनेंस सिंध बिल्डिंग कंट्रोल ऑर्डिनेंस जो सेक्शन 9 आहे उन तहत उनखे लाइसेंस जारी थींदो। हाणे हिकिड़ो शख़्स आहे बिल्डर आहे, उन लाइसेंस वठी छॾियो, हाणे हुनखे अॾावत करणी आहे त उन अॾावत जो को तरीक़ेकार आहे, को मास्टर प्लान खणी वेंदो, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजी हुनखे अप्रूवल कराइणी पवंदी, थोरो डिटेल में असांखे ॿुधायो। फस्ट ऑफ ऑल त असांखे सम्झणु घुरिजे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी छा आहे, उनजा फंक्शन्स कहिड़ा आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वटि उहा रेगुलेटरी अथॉरिटी आहे, उन जा पंहिंजा बि फ़र्ज़ आहिनि। जेकॾहिं किथे इलीगल का अहिड़ी शइ थी रही आहे त सभ खां पहिरियां बिल्डर जेको आहे उन्हनि खे मास्टर प्लान ॾींदो आहे, हिकिड़ी एप्लीकेशन ॾींदो आहे। उन एप्लीकेशन खे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ॾिसंदी आहे त जेकी जंहिं एरिया में उन्हनि जो प्लाट आहे आया उहो KDA जो आहे, MDA जो आहे, उन्हनि जी लीज़ ठीकु आहे, उन्हनि जी ओनरशिप ठीकु आहे। उन खां पोइ उन्हनि शयुनि खे ॾिसी करे उन्हनि खे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ॾिनो वेंदो आहे त हू कंस्ट्रक्शन कंदा। जेको उन्हनि जो प्लान हूंदो आहे, जेको अप्रूवल लाइ वेंदो आहे, उन में सभु शयूं तय थियल हूंदियूं आहिनि। उन्हनि शयुनि तहत वरी हू अप्रूवल ॾींदा आहिनि ऐं उन्हनि ते ई उन्हनि खे कमु करिणो आहे। ईअं न आहे त जेकी प्लान में शयूं आहिनि वरी उनजी अॻिते हली वायोलेशन कनि, त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ खे पावर्स आहिनि त उन्हनि जी वायोलेशन ते उहो कमु बंदि करायो वेंदो आहे ऐं उहो सीज़ बि बिल्डिंग कयूं वेंदियूं आहिनि। अच्छा, मास्टर प्लान मां छा मुराद आहे त हिकिड़ो प्लान मां खणी थो वञा, इट विल बी फाइनल आर अथॉरिटी खे पावर आहे त हू उन में अमेंडमेंट करे सघे थी या कुझु शयूं कटे सघे थी। बाबा हीअ शइ अकॉर्डेंस टू लॉ आहे ऐं हीअ जेको तव्हांजो मास्टर प्लान आहे उहो हिन तरीक़े सां हुजणु खपे। त अप्रूवल जेका आहे उहा बिल्डर जी मर्ज़ीअ सां थींदी, यानी हूअ जेका शइ ॾिए थो उहा फाइनल हूंदी या अथॉरिटी पाण में उन में का तरमीम या सुधारो आणे सघे थी? ॾिसो, बिल्डर जी मर्ज़ीअ सां हले त पोइ त हू हिकिड़े 120 गज़ जे प्लाट ते 150 माड़ इमारत बि ठाहे वठनि। उन्हनि खे त कमाइणो आहे, पैसे लाइ हू कनि पिया, पर अथॉरिटीअ खे अख़्तियार आहिनि त उन्हनि शयुनि खे ॾिसंदी आहे त उन प्लान में तो कहिड़ी कैटेगरी जो प्लान आहे, उन कैटेगरी खे ॾिठो वेंदो आहे। पोइ उते प्लाट जी जेकी एरिया आहे केतिरी आहे, हिते इमारत केतिरी ठही सघे थी, इन्हनि सभिनी शयुनि खे वेरीफाई करे देन ई जेकी आहे अथॉरिटी उन्हनि खे अप्रूवल ॾींदी आहे। जेकॾहिं प्लाट
प्लाट नंढो आहे त उते जेकी इमारत बि आहे उन लेवल जी ठहंदी, वरी जेकॾहिं प्लाट वॾो आहे त उते इमारत घणमार ठही सघे थी, वरी उन में वरी उहे सहूलियतूं बि ॾियणियूं आहिनि, उहे यूटिलिटी सर्विस ॾियणियूं आहिनि, ऐं जेके पब्लिक सर्विसिस आहिनि उहे बि ॾियणियूं आहिनि। पब्लिक सर्विस में इलाही शयूं अची थियूं वञनि। पर्टिकुलर्स ॿुधायो असांखे मास्टर प्लान जा, छाकाणि त तव्हां ॾिसो था त हिते बिल्डिंग ठही थी वञे, उते ड्रेनेज जो सिस्टम बि न आहे, जेकॾहिं ड्रेनेज आहे त उते बिजली जी सप्लाई न आहे, बिजली जी सप्लाई आहे त उते गैस जी सप्लाई न आहे, गैस जी सप्लाई आहे त उते पाणी जी सप्लाई न आहे। इमीडिएट जेके इंस्टेंट रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि बिल्डर्स जूं, जेके उनखे प्रोवाइड करे ॾियणियूं आहिनि, उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि ऐं उहे जेके मास्टर प्लान जो हिसो हुजनि थियूं? ॾिसो, कंहिं बि बिल्डिंग जी कंप्लीटेशन खां अॻु में जॾहिं बिल्डिंग ठाही वञे थी, अप्रूवल वरिती वञे थी, त अप्रूवल ॾियण खां पहिरियां हू पंहिंजो हिकिड़ो प्लान ॾींदा आहिनि। उन प्लान में इहे सभु शयूं अथॉरिटी उन्हनि खे ॾसींदी आहे, हीअ शयूं आहिनि, जेकर उन्हनि जे प्लान में न हूंदियूं आहिनि त उन खां पोइ उन्हनि खे ओपन स्पेस ॾियणो आहे, जिथे पार्किंग हूंदी, जिथे प्ले ग्राउंड हूंदो, स्कूल हूंदो, ऐं रोड रस्ता हूंदा, इमरजेंसी रस्तो हूंदो, उन इलाइक़े जी हिकिड़ी कंपाउंड वॉल हूंदी। ओपन स्पेस जो इहो मक़सदु आहे त उन मथां का बि कंस्ट्रक्शन न हूंदी, जस्ट ओपन मथां स्काई हूंदो। इहे सभु शयूं उन्हनि खे ॾियणियूं हूंदियूं आहिनि। यूटिलिटी सर्विसिस ॾियणियूं हूंदियूं आहिनि, जंहिंमें बिजली अची वञे थो, गैस अची वञे थो, पाणी अची वञे थो, इहे सभु उन्हनि खे ॾियणियूं आहिनि। जेकर इन्हनि जी वायोलेशन थिए थी त तव्हां जेको बायर आहे, जेको पजेज़र आहे उते जंहिं बाइंग कई आहे, उहो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ में बिल्डर जे ख़िलाफ़ कंप्लेन करे सघे थो, ऐं हुननि खे कंप्लेन ॿुधण जो अख़्तियार हासिलु आहे, ऐं बिल्डर जे अगेंस्ट एक्शन बि खणी सघनि था। जेकॾहिं कंप्लेन को न बि करे थो त अथॉरिटीअ जी ख़ुदि ज़िम्मेवारी आहे त जिथे वायोलेशन थी आहे, चाहे उहा मटीरियल जी वायोलेशन हुजे, चाहे उहा कंस्ट्रक्शन में का ॿी वायोलेशन हुजे, उन्हनि सभिनी जो चेक एंड बैलेंस अथॉरिटीअ खे पाण बि रखिणो आहे। अथॉरिटीअ वटि टेक्निकल अमलो मौजूदु आहे। अथॉरिटीअ जे हेठि 10 खां 11 अलॻि शोबा आहिनि जेके कमु कनि था। अच्छा, इहे त थी वियूं एसेंशियल शयूं। हाणे पाण जीअं त मूं पहिरियां चयो त पाण खे प्रोसीजर सम्झणो आहे ऐं सम्झाइणो आहे। लाइसेंस असांखे मिली वियो, लाइसेंस खां पोइ असांखे हिकिड़ी इमारत ठाहिणी आहे, उनजो असां मास्टर प्लान खणी वियासीं। मास्टर प्लान में असांखे इहो ज़रूरी आहे त असांखे गैस प्रोवाइड करणी आहे, गैस जो कनेक्शन प्रोवाइड करिणो आहे, बिजली जो करिणो आहे, ऐं पाणीअ जो करिणो आहे, ड्रेनेज ॾियणी आहे, पार्किंग ॾियणी आहे, ऐं गॾो गॾु हिकिड़ो ओपन एरिया ॾियणो आहे। इहो असांजो थी वियो हिकिड़ो मास्टर प्लान। हाणे मास्टर प्लान असांजो एप्रूव थी वियो। थींदो ईअं आहे त बिल्डर कम जी शुरूआति करे छॾी, अदावत शुरू करे छॾी। हाणे उन अदावती कम में कहिड़ो कहिड़ो मटीरियल इस्तेमालु थींदो, असां वटि हीअं आहे त उहा आहे बिल्डर जी मर्ज़ी। कानून छा थो चए त छा उन जे तइन जो बि को प्रोसीजर रखियलु आहे त हिन में कहिड़ो कहिड़ो मटीरियल इस्तेमालु थींदो? जी बिल्कुलु, कानून में इहा शइ मौजूदु आहे त क्वालिटी ऑफ मटीरियल्स। ॾिसो, पहिरीं त कैटेगरीज़ में थींदियूं त बिल्डिंग केतिरा मंज़िल ठाहे पियो। जेकॾहिं बिल्डिंग घटि मंज़िला ठाहे पियो, 3 मंज़िल ठाहे पियो, 6 मंज़िल ठाहे पियो, त उन जे लाइ वरी उहो स्पेसिफिक हिकिड़ो मटीरियल आहे, उहो इस्तेमालु थींदो। जेकॾहिं घणमाड़ ठाहे पियो त उन जी जेकी मटीरियल जी क्वालिटी आहे, उन जी साउंड क्वालिटी बहितर रखणी आहे, ऐं उन जो चेक एंड बैलेंस ख़ुदि अथॉरिटीअ खे करिणो आहे। इवन एतिरे क़दुरु जो अथॉरिटीअ खे अख़्तियार आहे त उन मटीरियल जी लैब बि कराए सघे थी, लैब रिपोर्ट वठी सघे थी। ठीकु आहे मेमण साहिबु, पाण आगाही जो इहो सिलसिलो जारी रखंदासीं, पर हिते नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पहिरियां असीं ॻाल्हि ॿोल पे कई सिंध में इमारतुनि बाबति कानून साज़ी जी। सदाकत मेमण साहिबु एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा, असां सां गॾु मौजूदु आहिनि। मेमण साहिबु, ब्रेक खां पहिरियां तव्हां असांखे ॿुधायो पिए हिकिड़ो पूरो प्रोसीजर तव्हां ॿुधाए विया आहियो त सिंध बिल्डिंग कंट्रोल ऑर्डिनेंस जे तहत बिल्डर खे हिकिड़ो लाइसेंस वठिणो आहे, लाइसेंस खां पोइ मास्टर प्लान ॾियणो आहे, उनखां पोइ हुनखे इहो बि ॿुधाइणो आहे त जेका अदावत हू करे थो त उन में कहिड़ो कहिड़ो मटीरियल इस्तेमालु थींदो, उन समूरे मास्टर प्लान जी अप्रूवल थींदी। अप्रूवल खां पोइ हू कमु पंहिंजो शुरू कंदो। हाणे कमु मुकमिल थी वियो या कमु अञा हले पियो थो, पर मास्टर प्लान में जेके जेके शयूं हुन ॾिनियूं आहिनि बिल्डर, उन्हनि जी वायोलेशन थिए थी। फ़र्ज़ु कयो त हिकिड़ो त तव्हां ॿुधाए वियो त कोई माण्हू कंप्लेन करे, पर आम माण्हू खे त इहा नॉलेज न आहे न मास्टर प्लान भला कहिड़ी आहे, मास्टर प्लान में हू छा छा ॾेई आयो आहे, अथॉरिटी जो इट सेल्फ छा रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि, उनजो छा रोल आहे लाइसेंस ॾियण खां वेंदे कंस्ट्रक्शन ताईं। ॾिसो, आउं पहिरियां बि ज़िक्र करे वियुसि त अथॉरिटीअ वटि मुकमल अख़्तियार आहिनि हिकिड़ी इमारत ठहण खां वठी उन जे डाहिण ताईं।
जिथे डेंजरस थी वेंदी आहे त उनखे ढायो वेंदो आहे, जिथे रिपेयर जी ज़रूरत हूंदी आहे त उनजी रिपेयरमेंट कई वेंदी आहे। अथॉरिटी ख़ुदि चेक एंड बैलेंस रखंदी, कानून में ईअं आहे त उन्हनि खे पाण चेक एंड बैलेंस रखिणो आहे। जिथे वायोलेशन थिए पई, ॾिसो जॾहिं अप्रूवल मिली वई बिल्डिंग कंस्ट्रक्शन लाइ त उन खां पोइ उन वटि जेके आर्किटेक्ट आहिनि, इंजीनियर आहिनि, टाउन प्लानर्स आहिनि, बिल्डर्स वटि, उन्हनि वटि बि लाइसेंस हुजणु लाज़मी आहे। उन्हनि खे बि ऑर्डिनेंस जे सेक्शन 8 तहत सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ खां लाइसेंस वठिणो आहे। उन्हनि जी स्पेसिफिक क्वालिफिकेशन आहे, जीअं हिकिड़ो इंजीनियर आहे त उनजी सिविल इंजीनियरिंग थियल हुजे, डिप्लोमा थियल हुजे, वरी उन्हनि जो लाॻापियल तजुर्बो बि हुजे। ईअं न आहे त हिकिड़ी डिग्री थी वई अची वियो ऐं कंस्ट्रक्शन करणु शुरू कई, पोइ वरी जेके डैमेजिस थियनि था, लॉस थियनि था, बिल्डिंग ॾही बि वञनि थियूं। उन्हनि शयुनि खे नज़र में रखंदे उन्हनि खे 6 महीननि लाइ लाइसेंस ॾिनो वेंदो आहे। उहे जो 6 महीननि खां पोइ लाइसेंस एक्सपायर थी वेंदो आहे, उहो रिन्यू कराईंदा आहिनि। उन्हनि जी हिकिड़ी स्पेसिफिक जेकी आहे फीस आहे ऐं उहे कमु कंदा आहिनि। उन्हनि ते चेक एंड बैलेंस रखणु अथॉरिटीअ जो कमु आहे। अथॉरिटीअ खे लॻे थो त किथे वायोलेशन थी आहे त उहा उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणी सघे थी, बिल्डर जो लाइसेंस सस्पेंड थी सघे थो, उन ते पेनल्टी लॻी सघे थी, फाइन लॻी सघे थो। इहा अथॉरिटीअ जी ख़ुदि ज़िम्मेवारी आहे, छाकाणि त उहा रेगुलेटरी हिकिड़ी ख़ुदि अथॉरिटी आहे। ठीकु आहे, हाणे इंजीनियर, आर्किटेक्ट ऐं टाउन प्लानर जो ज़िक्र आयो आहे त अञा थोरो असां इन शइ खे वाज़े सम्झणु चाहींदासीं त इन समूरे मामले में इंजीनियर, आर्किटेक्ट, टाउन प्लानर जो कहिड़ो रोल आहे। छा हिननि जो रोल स्टार्ट थिए थो जॾहिं मास्टर प्लान जमा थिए थो त उनखां पहिरियां के फिज़िबिलिटीज़ वग़ैरह आहिनि, या छा उन्हनि जो रोल आहे? ॾिसो, जॾहिं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ खे कंहिं बि तामीरात लाइ अप्रूवल लाइ प्लान ॾिनो वेंदो आहे त उन में बिल्डिंग जी डिज़ाइन ॾिनी वेंदी आहे, नक्शो ॾिनो वेंदो आहे, त इन्हनि सभिनी जो हिकिड़ो किरदारु हूंदो आहे जेको फाइनल करे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ खे ॾींदा आहिनि। उन खां पोइ वरी जॾहिं कंस्ट्रक्शन थींदी आहे, ज़ाहिर आहे त डिज़ाइनर जो बि कमु आहे त उहा डिज़ाइन जेकी आहे रखी वञे। आर्किटेक्ट बि उनखे ॾिसंदो त आर्किटेक्चर उहो बीहारियो वञे पियो या न पियो बीहारियो वञे। इंजीनियर ख़ुदि उते मौजूदु हूंदो आहे, उहो सॼी इन शइ खे मॉनिटर कंदो आहे त उहा बिल्डिंग उन स्पेसिफिक नक्शे तहत उन मटीरियल में तयारु थी रही आहे या न थी रही आहे। टाउन प्लानर उन ख़ुदि खे ॾिसंदो आहे त जेकी प्लानिंग कईसीं उन में स्पेसिफिक जेके शयूं आहिनि उहे सभु शयूं रखियूं थियूं वञनि या नथियूं रखियूं वञनि। जिथे वायोलेशन थींदी आहे या उन में किथे बि अल्ट्रेशन कई वेंदी आहे त इहे ख़ुदि इहे सभु ज़िम्मेवार हूंदा आहिनि ऐं अथॉरिटी उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणंदी आहे। पर बदकिस्मतीअ सां अथॉरिटी एक्शन न पई खणे। असां जेकॾहिं ॾिसूं त अहिड़ियूं केतिरियूं ई तव्हांखे कराचीअ में, सखर में, मीरपुर ख़ासि में, नवाबशाह में इलीगल जेके बिल्डिंग्स आहिनि, इमारतूं आहिनि, उहे तयारु थियल मिलंदियूं आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं ख़ुदा ख़ैरु करे पर अहिड़ा हादसा साम्हूं आया आहिनि जिन में जानियूं ज़ाया थींदियूं आहिनि, माण्हुनि जो माली बि नुक़सानु थींदो आहे। इहा अथॉरिटीअ जी लापरवाहीअ जे करे। अथॉरिटी लापरवाही छो थी करे, उन जा इलाही सबब आहिनि। जेके हिकु तरी अथॉरिटी जूं जेके रीजनल ऑफिसिस आहिनि या जेके हेड ऑफिस आहे, उन में जेके हेड वेठा आहिनि या उन जा जेके ॿिया ऑफिस बैरियर्स आहिनि, जेके ॿिया शोभा आहिनि, उन्हनि में जेके माण्हू कमु कनि पिया, हिकु त सिफ़ारिशी माण्हू अचनि पिया, नो डाउट असांजी सोसाइटीअ खां उहा वाक़ुफ़ु आहियो। ऐं ॿी ॻाल्हि त पॉलिटिकली इन्फ्लुएंस बि हले पियो। सो उन जे करे उहो चेक एंड बैलेंस न पिया रखनि, जेको थ्रू प्रॉपर चैनल जन जो जेको स्पेसिफिक कमु आहे उन्हनि खां उहो वरितो वञे। बिल्कुलु, इन सबूरे अमल में ज़ाहिरी ॻाल्हि आहे आम माण्हू मुतासिर थिए थो। ठीकु आहे, असीं हाणे पाण अॻिते वधंदासीं त हिते कराचीअ में ईअं आहे त को हिसाबु कोन्हे। तव्हां कंस्ट्रक्शन कयो था, अप्रूवल तव्हांजी 3 माड़ आहे त तव्हां 5 माड़ बि कयोसि, तव्हां 10 माड़ बि कयोसि, तव्हां 20 माड़ बि कयोसि। नस्ला टावर जो मिसाल असांजे साम्हूं आहे त उनखे सुप्रीम कोर्ट ड्राइण जो हुकुम ॾिनो। कानून में छा किथे इहा शइ वाज़े थियल आहे कंहिं स्पेसिफिक एरिया जे लाइ या ओवरऑल सूबे जे लाइ त असांखे केतिरी माड़ इमारत ठाहिणी आहे? जी बिल्कुलु, जीअं मां तव्हां सां अॻु में बि ज़िक्र करे चुको आहियां त कैटेगरीज़ में प्लाट ऐं एरियाज़ उहे उन्हनि खे वेरी कनि था त कहिड़े एरिया में कंस्ट्रक्शन कराइणु वञनि पिया। जीअं कोस्टल एरियाज़ आहिनि त उनजो हिकिड़ो स्पेसिफिक आहे त उते घणो जेकी आहे माड़ इमारत अलाउ न आहे। वरी जीअं असां वटि जेकॾहिं कराची में स्पेसिफिक कुझु एरियाज़ जा नाला खणूं त उते बि घण माड़ इमारत अलो न आहे। जीअं दिल्ली कॉलोनी थी वई, पंजाब कॉलोनी थी वई, पर उते ठाहियूं वयूं आहिनि जेके इलीगल आहिनि। उन हाई कोर्ट्स जा घणनि ते त फ़ैसिला अची चुका आहिनि, कुझु डिमोलिश बि थी चुकियूं आहिनि। हाणे मां तव्हांखे मिसाल ॾियां, सदर कराचीअ जो डाउन टाउन आहे, पर इते जेकॾहिं हिकिड़ी 50 या 60 माड़ इमारत क़ाइमु कई वञे त उन जे लाइ वरी ड्रेनेज सिस्टम बि ओतिरो खपे। हाणे उते हिकिड़ो ऑलरेडी पुराणो ड्रेनेज सिस्टम आहे, उनजी कैपेसिटी एतिरी न आहे। ज़ाहिर आहे जिथे
50 माड़ ठहंदी 60 माड़ ठहंदी त उन में ओतिरा फ्लैट्स हूंदा, वरी उन्हनि में ओतिरी आबादी आबाद थींदी, उन आबादीअ खे वरी उहे सर्विसिस बि ॾियणु घुरिजनि, उन्हनि जे लाइ ट्रैफ़िक जो मसइलो, रोड जो मसइलो, ड्रेनेज जो मसइलो, ईअं हिकु ॿ जेके शाहराए फैसल जीअं पंहिंजो शुरू थिए थो तव्हां सदर खां जीअं निकिरंदो त उते हिकु ॿ तव्हांखे बिल्डिंग्स नज़र ईंदियूं जिन जो कमु स्टॉप थियल आहे। उहो काउस जी करायो हुयो, छाकाणि त हुन चयो त हिते ड्रेन जो एतिरी सहूलियत ई कोन्हे, तव्हां घर मां कीअं पिया ठाहियो, त ईअं अलो न आहे। अथॉरिटी उन्हनि खे ईअं पंहिंजे उन एरिया मुताबिक़ अलो कंदी ऐं उन प्लाट तहत अलो कंदी। प्लाट जेकॾहिं तमामु वॾो आहे, एकड़नि में आहे या उहो जेको स्पेसिफिक ॾिनल आहे उन कैटेगरीअ में, त उन कैटेगरीअ तहत उहा घरमाड़ इमारत ठही सघे थी, अदरवाइज़ उहा लिमिटेड आहे ऐं उते जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि खे ॾियणियूं आहिनि। अच्छा सर, हिकिड़ी शइ इहा बि हिन में मां एड करणु चाहींदुसि त हर शइ जी एक्सपायरी डेट आहे, इंसान वीचारे जी बि एक्सपायरी डेट आहे। लाइसेंस जीअं तव्हां ॿुधायो त जेको बिल्डर वठे थो, इंजीनियर वठे थो, आर्किटेक्ट वठे थो, टाउन प्लानर वठे थो, त 6 महीननि जो तव्हां हुनजो असांखे टाइम ॿुधायो, 6 महीननि खां पोइ ॿीहर उनखे रिन्यू कराइणो पवंदो आहे। हीअ जेके इमारतूं ठहनि थियूं, पोइ उहा घण मार इमारत हुजे कहिड़ी बि हुजे, उन्हनि जी बि का एक्सपायरी डेट आहे छा कानून में तय थियल? ॾिसो, एक्सपायरी डेट खां अलावा बि जेकॾहिं बिल्डिंग का डेंजरस हालत में बि आहे न, त इट मीन्स के उनजो टाइम मुद्दो पूरो थी चुको आहे। अथॉरिटी उन जी जेकी टेक्निकल टीम आहे उन खे ॾिसंदी त हीअ बिल्डिंग एक्सपायर थी चुकी आहे या हिन खे रिपेयरमेंट जी ज़रूरत आहे त रिपेयर कयो वेंदो। जेकॾहिं उहा ख़तमु थी चुकी आहे त जेको तव्हांजो बिल्डर आहिनि या जेके अलाटीज़ आहिनि या जेके सोसाइटी आहे उहा ख़ुदि बि उन जी डिमोलेशन नथी करे सघे, उहा ख़ुदि हिकिड़ो नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वठंदी अथॉरिटीअ खां, अथॉरिटीअ खे लिखियो वेंदो, अथॉरिटी पोइ पाण मुरादो डिमोलिश कराए या थर्ड पार्टीअ तहत कराए। जेकॾहिं अॻियां माण्हू एक्सपायर थियल बिल्डिंग मां उथण लाइ तयारु न आहिनि त अथॉरिटीअ खे अख़्तियार आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणे ऐं ख़ुदि या थर्ड पार्टीअ जे थ्रू उन बिल्डिंग खे डिमोलिश कराए। छाकाणि जेके उन बिल्डिंग जे आस पास ॿियूं रहाइशियूं हूंदियूं, ॿियूं आबादियूं हूंदियूं, उन्हनि खे इहो नुक़सानु थी सघे थो। इन लाइ बिल्कुलु इहा एक्सपायरी आहे त उन बिल्डिंग्स जो मयार ॾिठो वेंदो, क्वालिटी ॾिठी वेंदी त आया उहो किरण वारी सूरत हाल में त न आहे, पर बदकिस्मतीअ सां इलाही केतिरियूं अहिड़ियूं बिल्डिंग्स कराची में आहिनि जेके एक्सपायर थी चुकियूं आहिनि, जंहिंजी हालत डेंजरस आहे, जिन खे डिमोलिश करणु घुरिजे। हाणे रिसेंटली जेको तूफ़ान अचण जो ॿुधायो वियो हुयो त उन दौरान सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मुंहिंजे ख़्याल सां त 50 खां मथे बिल्डिंग्स लाइ चयो त इन्हनि खे डिमोलिश कयो वञे। इहे जेकी तूफ़ानी हवा ईंदी इन में ढही सघनि थियूं ऐं नुक़सानु थी सघे थो, जेके आसपास जूं आबादियूं आहिनि उन्हनि खे नुक़सानु पहुची सघे थो, पर उहे इंटैक्ट आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई कान थी। अच्छा सर, इन सां ई रिलेटेड हिकिड़ो सुवालु आहे, पोइ वरी पाण इन टॉपिक खे अॻिते वधाईंदासीं। इमारतूं जॾहिं ठहनि थियूं, हाणे उन में माहौल जो तमामु वॾो अमल दख़ल हूंदो आहे। असां हिकिड़ी घण मार इमारत ठाहियूं था, उनजे भर में कंहिं माण्हू जो घरु आहे, छा इहा शइ जांचणु चेक करणु ज़रूरी आहे त किथे उन घण मार इमारत जे ठाहिण सां कंहिंजी सिज जी रोशनी ब्लॉक नथी थिए, कंहिंजी हवा त मुतासिर नथी थिए? छा इन बाबति को चेक एंड बैलेंस आहे या सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में इन जो को प्रोसीजर रखियो वियो आहे या मास्टर प्लान में बि इनखे छा शामिलु करे सघिजे थो? ॾिसो, अप्रूवल वठण खां अॻु में या अथॉरिटी जे ॾियण खां पहिरियां अथॉरिटी उते ख़ुदि मुख़्तियार आहे त उन एरिया खे, स्पेसिफिक एरिया खे ॾिसंदी त आया अहिड़ी बिल्डिंग ठहण सां छा इन्वायरमेंट ते असरु पए थो। हाणे सीपा ख़ुदि हिकिड़ो अथॉरिटी आहे जंहिंखां बि NOC वरिती वेंदी आहे, पर रिसेंटली मां हाणे हिननि जी वेबसाइट ते पढ़ियो हुयो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ते, त उन्हनि एक्सेप्शन ॾेई छॾी आहे त हाणे तव्हांखे उन्हनि जी सर्टिफिकेट, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जी ज़रूरत न आहे, जेको इन्वायरमेंट प्रोटेक्शन एजेंसी आहे, हालांकि उहा हुजणु घुरिजे त अहिड़ी कंहिं इमारत ठहण सां उतां जी आबादीअ खे को माहौलियाती नुक़सानु त नथो पए, उतां जी हवा त नथी रुकिजे। जेकी ॿी आबादी आहे हाई राइज़ ठही वई, पर हाणे जेकी ॿी आबादी ग़रीब रहनि पिया, जंहिंजा नंढा घर आहिनि, जेकी मथे बिल्डिंग ठही वेंदी त ऑटोमेटिकली फैक्ट आहे त उन्हनि जी रोशनी रुकिजी वेंदी, सनलाइट रुकी वेंदी, हवा जो वॾो असरु पवंदो। इहे सभु शयूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि, अथॉरिटीअ खे अख़्तियार आहिनि, क़ानूनी अख़्तियार आहिनि, पर बदकिस्मती सां तव्हांखे ख़बर आहे त जेको हाई राइज़ ठाहिणु ईंदो त उहो ग़रीब त हूंदो कोन, ऐं हुनजा पॉलिटिकल या ॿियनि इदारनि सां सुठा लॻा पिया हूंदा आहिनि, हिकिड़ी फ़ोन कॉल ते जेको आहे इहो मसइलो हल कराए वठंदा आहिनि। ऐं जेकॾहिं थ्रू प्रॉपर चैनल सॼी कंस्ट्रक्शन थिए त मां नथो सम्झां त कराचीअ में अहिड़ा हादसा पेश अचनि ऐं माहौल ख़राबु थिए, पर तव्हां ॾिसो था त हाई राइज़ बि ठही वञनि थियूं, ॿियो टियों, पर ड्रेन जी सहूलियत न हूंदी आहे, पोइ वरी तव्हां ॾिसो था त गंद किचिरो ॿिया टिया मसइला इलाही आहिनि, सफ़ाई जो इंतज़ाम न आहे, पाणी न आहे, खोड़ सारा इशूज़ आहिनि, पर हाणे बदकिस्मती सां इहो अथॉरिटी खे पंहिंजो रोल अदा करणु खपे। अच्छा मेमर साहब, हाणे हिकिड़ो माण्हू आहे उहो घरु ख़रीद करणु चाहे थो,
बिल्डर जे वर चढ़ी वियो आहे। हाणे कहिड़ा कहिड़ा एसेंशियल पर्टिकुलर्स आहिनि जेके हू चेक करणु खपनि, ज़रूरी आहे त उहे पहिरियां पर्टिकुलर्स चेक करे ऐं हू जंहिंमां हुनखे इहा इन शइ जो अंदाज़ो थिए त आया हीउ जेको प्रोजेक्ट आहे इहो लीगल आहे इलीगल आहे, छो जो असां वटि जाली स्कीम जो जेको रुझान आहे उहो बि तमामु घणो आहे। बिल्कुलु ज़बरदस्त सुवालु आहे ऐं इहा अवेयरनेस माण्हुनि में हुजणु घुरिजे, पर बदकिस्मती सां जेके प्लाट माण्हू वठणु ईंदा आहिनि या उते को बि यूनिट वठणु अचनि, फ्लैट हुजे बेंगलो हुजे, उन्हनि जी क्राइटेरिया चेक ई न कई वेंदी आहे त उहा सही आहे या ठीकु आहे। पर सभ खां पहिरियां उन्हनि खे ॾिसणु घुरिजे त जंहिं ज़मीन ते हीअ शइ ठही आहे त उहा ज़मीन जी ख़रीद करण वारो अमल ठीकु आहे या न आहे। पहिरियां त इहा शइ ॾिसणी आहे त जंहिं को प्लाट आहे जेको बिल्डर दावा करे थो त मां ख़रीद कयो आहे त उहो लीगल आहे या इलीगल आहे, उहो जंहिं बि रेवेन्यू डिपार्टमेंट जो हुजे या मिसाल कराची डेवलपमेंट अथॉरिटीअ जो हुजे, केडीए जो हुजे, एमडीए जो हुजे, मली डेवलपमेंट अथॉरिटीअ जो हुजे, त उन्हनि खां इहा शइ चेक कई वेंदी त इहा आया ओके आहे या इन्हनि जो जेके लीज़ आहे ग़लति आहे। उन खां पोइ वरी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कंस्ट्रक्शन जी इजाज़त ॾींदी आहे या का बि स्कीम आहे प्लाटनि जी त उन्हनि जी सेल एंड परचेज जी इजाज़त ॾींदी आहे, उहो प्लान ठीकु आहे। हाणे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जी ख़ुदि हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे त उन्हनि स्कीम्स खे पंहिंजी वेबसाइट ते पब्लिश करे ॿुधाइनि त ही जेके स्कीम्स आहिनि, ही जेके बिल्डर्स डेवलपर्स आहिनि इहे ठीकु आहिनि ऐं ही स्कीम्स लीगल आहिनि ऐं ही जेके स्कीम्स आहिनि उहे इलीगल आहिनि, उहे पंहिंजे वेबसाइट ते डिस्प्ले कनि। विच में हिकु ॿ साल हिननि डिस्प्ले इहे शयूं कयूं बि हुयूं, पर रिसेंटली हिननि जी अप टू डेट वेबसाइट न आहे ऐं उहे शयूं मुंहिंजे ख़्याल खां 2019 खां पोइ न आहिनि। पर माण्हू छा था कनि, माण्हुनि वटि हिकिड़नि माण्हुनि वटि ब्लैक मनी आहे, उन्हनि खे सिर्फ़ु इन्वेस्टमेंट करणी हूंदी आहे, उहो पैसो सीड़ाइनि था, पैसो सीड़ाए उहो हिकिड़ो महफ़ूज़ कनि था, पोइ इन्हनि शयुनि खे नथा ॾिसनि त इहे लीगल आहिनि या इलीगल आहिनि, बाद में मसइला थियनि था। पर इन सभिनी शयुनि खां अॻु में अथॉरिटीअ जी ख़ुदि ज़िम्मेवारी आहे। आम माण्हू जेकॾहिं नथो ॾिसे, ला नोइंग न आहे, ले में न आहे, त अथॉरिटीअ जी ज़िम्मेवारी आहे। पर आवाम खे इहे शयूं ज़रूरु चेक करणु घुरिजनि त उहे लीगल आहिनि, उन्हनि खे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे, उन्हनि खे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जॾहिं बिल्डिंग कंप्लीट थी वेंदी आहे त उन खां पोइ सेल ऐं परचेज़ लाइ नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ॾिनो वेंदो आहे। ऐं जेकॾहिं हू सेल ऐं परचेज़ करणु चाहिनि था या को पंहिंजो यूनिट या स्कीम टेलीविज़न ते या अख़बार में, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया में जेकॾहिं एडवर्टाइज़मेंट करणु चाहिनि था त उन जे लाइ बि जेको नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे उहा सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ॾींदी आहे। उन जी जेकी मटीरियल खां अलावा वरी जेकी क़ीमत तय कंदी उहा बि उनखे एप्लीकेशन ॾिनी वेंदी आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे, उहे बि नो ऑब्जेक्शन ॾींदा आहिनि। अदरवाइज़ ईअं हुननि बिल्डर्स खे ख़ुदि खे अलो कोन्हे त को बि यूनिट तयारु करे या बिल्डिंग तयारु करे उन ते इश्तिहार हलाईंदा वतन। पूरो हिकिड़ो प्रोसीजर आहे लीगल जंहिंखे उन्हनि खे फॉलो करणु घुरिजे। बदकिस्मती सां ईअं आहे जेकॾहिं को माण्हू सॼियूं फॉर्मेलिटीज़ जेके एसेंशियल पर्टिकुलर्स आहिनि उहे जेकॾहिं चेक करे थो, उन बावजूद बि उहा साॻियो यूनिट, उहा साॻी स्कीम हुनखे बि सेल थिए थी ऐं ॿिए माण्हू खे बि सेल थी वञे थी। हाणे इन ॿ नंबरी खां कीअं बचिजे इन बाबति तव्हां खां सवाल कंदासीं, पर फ़िलहालु हिते नंढड़ी साई वठंदासीं। सो नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल ऑर्डिनेंस ते असीं तव्हांखे आगाही पिया ॾियूं। सदाकत मेमन साहब एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा, असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। सदाकत साहब, हाणे तक़रीबन पाण सॼो हिनखे कवर करे विया आहियूं, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे बि, सिंध बिल्डिंग कंट्रोल ऑर्डिनेंस खे बि, ऐं ही लाइसेंस खां वेंदे सॼो जेको कंस्ट्रक्शन जो प्रोसेस आहे। अच्छा, हाणे हिकिड़ी शइ मां तव्हांखां पुछणु चाहींदुसि। ब्रेक खां पहिरियां तव्हां ॿुधायो पिया त जेकॾहिं को माण्हू किथे यूनिट ख़रीद करणु चाहे थो, स्कीम ख़रीद करणु चाहे थो, त उनखे ज़रूरी आहे त जेके बि लाॻापियल इदारा आहिनि, NOC, मास्टर प्लान, नक्शो, ETC वग़ैरह जेके बि आहिनि हू उन्हनि जी वेरिफिकेशन कराए। पर हाणे ईअं थींदो आहे त हू वेरिफिकेशन बि कराए थो, हर पासे खां ओके आहे, उहा साॻी शइ बिल्डर चइनि माण्हुनि खे खपाए थो छॾे। हाणे इन ॿ नंबरीअ खां कीअं बची सघिजे थो? माना अहिड़ो को तरीक़ेकार, ठीकु आहे हू खपाए त थो, पर घटि मां घटि छो जो चइनि माण्हुनि खे जेकॾहिं खपाए थो त चारई माण्हू एग्रीमेंट में हलनि था, ऐं जेसीं ताईं उन एग्रीमेंट जी कंप्लाइंस नथी थिए ओसीं ताईं टाइटल बि कोन थो थिए अॻे माण्हू जे नाले ते। त इन ॿ नंबरीअ खां कीअं बची सघिजे थो, या कहिड़ा स्टेप्स खणी सघजनि था जेकॾहिं अॻिते हली मामला लिटिगेशन में वञनि त उहे जेको विक्टम आहे उनजी फेवर में अचनि?
हिकु त नेचुरल फैक्ट आहे जिथे इंसान मौजूदु आहिनि उते ठगियूं थियनि थियूं ऐं मेजॉरिटी न त पर घटि इंसान ठगियुनि में मुलविस आहिनि पर रियासतुनि जो कमु हूंदो आहे त उन्हनि ठगियुनि खे घटाइण लाइ कानून ते अमल कराइनि जीअं तव्हां ज़िक्र करे वियो त उहे हिक खां ॿ फाइल 3 फाइल मुख़्तलिफ़ माण्हुनि जे नाले ते इशू करे छॾींदा आहिनि बाद में मसइलो थींदो आहे त बाबा ए वटि बि उहो फाइल आहे बी वटि बि साॻे प्लाट जो फाइल आहे डी वटि बि साॻे प्लाट जो फाइल आहे पर मुंहिंजो चवणु इहो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ खे पंहिंजे रूल्स एंड रेगुलेशन में हिकिड़ी ॿी अमेंडमेंट करणु घुरिजे त जेको फाइल इशू बिल्डर करे थो उहा ख़ुदि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी करे ताकी उहो बिल्डर ठगी न करे सघे पर जेके प्रोफेशनल बिल्डर आहिनि जेके कराची जा वॾा आहिनि नाला खणणु मुनासिबु नथो लॻे छाकाणि त उन्हनि जी हिकिड़ी कमर्शियल एक्टिविटी आहे उहे प्रोफेशनली साउंड आहिनि त उहे ठगी न कंदा आहिनि ठगी उहो कंदो आहे जेको घटि कमाईंदड़ आहे तकिड़ो तरक़ी करणु चाहे पियो 2 नंबरीअ मां पैसा आंदा थिए पोइ उहे बिल्डर्स इहे ठगियूं कनि था ऐं माण्हू उन्हनि मां मुतासिर थियनि था ऐं उन्हनि खे नुक़सान पवनि था पर इहो चेक एंड बैलेंस वरी बि उन्हनि अथॉरिटीज़ खे करणु घुरिजे जेके उन्हनि खे अप्रूवल ॾियनि था। अच्छा सर हाणे थींदो ईअं आहे त प्रोजेक्ट हिकिड़ो शुरू थिए थो कंस्ट्रक्शन अञा मुकमिल थी न आहे त बुकिंग हुनजी शुरूआति थी वेंदी आहे ऐं बिल्डर हीअं कंदा आहिनि जो कस्टमर खे फासाइण जे लाइ हू चवंदा त बाबा हाणे 5 महीननि में या 6 महीननि में या 1 साल जे अंदरि असीं हीअ जेका कंस्ट्रक्शन आहे उहा कंप्लीट कंदासीं ऐं 13 महीननि जे अंदरि अंदरि तव्हांखे पोज़ीशन हैंड ओवर कंदासीं इहो एग्रीमेंट बि थींदो आहे। हाणे बिल्डर जेको मुक़ररु हिकिड़ो वक़्तु करे थो जेको एग्रीमेंट थिए थो बिटवीन बिल्डर एंड बायर कंज्यूमर उन जी जेकॾहिं कंप्लाइंस नथी थिए ऐं हुन मुक़ररु वक़्त में न हू बिल्डिंग जो कमु थो पूरो करे न पोज़ीशन थो ॾिए त पोइ अहिड़ी सूरत में छा करणु खपे? हिकिड़ी ॻाल्हि त ते आहे जेको बिल्डर अप्रूवल वठंदो आहे अथॉरिटीअ खां त उन्हीअ में हिकिड़ो टाइम पीरियड ईंदो आहे त हिन स्पेसिफिक टाइम में हू बिल्डिंग कंप्लीट कंदा उन शइ खे ॾिसंदी बिल्कुलु अथॉरिटी बि उन शइ खे ॾिसंदी आहे त हिननि खे हिन स्पेसिफिक टाइम में ही जेके यूनिट्स आहिनि उहे कंप्लीट करणा आहिनि। मां अॻु में बि ज़िक्र कयो त अथॉरिटीअ खां अप्रूवल खां बग़ैर न त हू सेल करे सघनि था न ई वरी उनखे एडवर्टाइज़ करे सघनि था उन्हनि खां पहिरियां हू अप्रूवल वठंदा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिलंदो पोइ उनखे डिस्प्ले कंदा सेल लाइ वरी जेकॾहिं अॻिते हली वायोलेशन कनि था उन स्पेसिफिक टाइम में उन्हनि कंस्ट्रक्शन कंप्लीट न कई आहे ऐं बायर खे पोज़ीशन नथा ॾियनि त बायर उन्हनि जे ख़िलाफ़ु सिविल सूट बि दाख़िल करे सघे थो अथॉरिटीअ वटि कंप्लेन बि करे सघे थो बिल्डर जो लाइसेंस बि मुअतल थी सघे थो बिल्डर खे फाइन बि लॻी सघे थो ऐं जेकॾहिं हिकिड़ो बेंगलो आहे माण्हू हुन ते इन्वेस्टमेंट कई पर बिल्डर उन्हीअ खे मुकमिल न कयो त जेको क्लेमेंट आहे जेको बायर आहे उन्हीअ खे बिल्डर तेसीं ताईं रेंट पे कंदो जेसीं ताईं उनखे उनजी पोज़ीशन कंप्लीट करे पोज़ीशन नथो ॾिए। अच्छा के स्पेशल के अदालतूं बि आहिनि छा हिन जो? जी बिल्कुलु इन आर्डिनेंस तहत सिंध बिल्डिंग कंट्रोल आर्डिनेंस 1979 उन में तरमीम्स थियूं आहिनि तहत चीफ जस्टिस जी अप्रूवल सां गॾु सिंध हुकूमत खे स्पेशल कोर्टूं क़ाइमु करणियूं आहिनि जंहिंमें जेके जज मुक़ररु थींदा या त जस्टिस हुजे हाई कोर्ट जो डिस्ट्रिक्ट सेशन जज हुजे एडिशनल सेशन जज हुजे या 10 साल प्रैक्टिस रखंदड़ एडवोकेट हुजे हाई कोर्ट जो उन्हीअ खे उन्हीअ कोर्ट जो जज मुक़ररु करे सघिजे थो जेको क्रिमिनल प्रोसीजर एक्ट तहत उन खे कार्रवाईअ खे हलाईंदो ऐं उते उहे केस दाख़िल थी सघनि था। अच्छा कहिड़ा कहिड़ा मीटर आहिनि जेके उन्हनि अदालतुनि में वञनि था जीअं तव्हां पहिरियां ॾाढो सुठे तरीक़े सां एक्सप्लेन करे विया त लाइसेंस वठिणो आहे मास्टर प्लान आहे ऐं मटीरियल जो जेको मयार आहे उहो बि तय थियो थो हाणे छा इहो जेको लाइसेंस खां वेंदे कंस्ट्रक्शन विच में जेको प्रोसेस आहे छा इन जी वायोलेशन ते असीं उन्हनि अदालतुनि में वञी सघूं था या ही जेका इन्हनि मामलनि ते 2 नंबरी थिए थी 4 फाइल खपाया वञनि था या बिल्डर एग्रीमेंट जी कंप्लाइंस नथा कनि उहे मामला खणी बि असीं वञी सघूं था? इन सेक्शन तहत आर्डिनेंस तहत सभ खां पहिरियां कुझु जेके थाणा आहिनि पुलिस स्टेशन्स आहिनि उन्हनि जी जुरिसडिक्शन आहे उन्हनि खे बि उहे केस वठण जा पाबंद आहिनि त कंहिं बि माण्हूअ खां केस वठी सघंदा जिथे बि वायोलेशन थी आहे इन लॉ जी। केस जो छा मतिलबु आहे सर? मतिलबु जिथे बि वायोलेशन कई आहे बिल्डर वायोलेशन कई आहे माण्हुनि खे पुलिस वटि वेंदी पुलिस वटि बि वञी सघनि था उन आर्डिनेंस तहत पुलिस स्टेशन्स खे जुरिसडिक्शन ॾिनी वई आहे उन खां पहिरियां अथॉरिटी आहे अथॉरिटीअ में कंप्लेंट्स कंदा अथॉरिटी जा जेके फ़ैसिला हूंदा उहे 30 ॾींहंनि ताईं आहिनि उन खां पोइ पुलिस वटि कहिड़नि मामलनि में जुरिसडिक्शन ॾिनल आहे त हू इंस्टेंटली छा करे सघनि था उन ते?
कार्रवाई करे सघनि था, उनखे गिरफ़्तार करे सघनि था। जीअं FIR हिकिड़ी लॉन्च थींदी आहे इन ऑर्डिनेंस तहत उहो केस दाख़िल करे सघनि था जिथे बि वायोलेशन थिए थी। माना हीअ पब्लिक न्यूज़ेंस वारे मामले में त नथो अचे किथे? न, हीअ ॾिसो जिथे बिल्डिंग्स डिमोलिश थी वेंदियूं आहिनि, अचानक नुक़सान थी पवंदा आहिनि त उन्हीअ तहत इहा कार्रवाई थी सघे थी। जिथे बि बिल्डर्स वायोलेशन कई हूंदी आहे ज़ाहिर आहे उनजा जेके शॉक्स आहिनि उहे ईंदा आहिनि। अच्छा ठीकु आहे साईं, हाणे पाण फंक्शन त काफ़ी डिस्कस करे चुका आहियूं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा, पर हाणे हिकिड़ो तमामु ज़रूरी सुवालु आहे, तव्हां मटीरियल जेको यूज़ थियणो आहे इमारतुनि में उहो बि तव्हां ॿुधायो आहे त उनजो तइन करिणो आहे अथॉरिटी खे बिल्डिंग जे हिसाब किताब सां। हाणे इन समूरे अमल जी जेकॾहिं वायोलेशन थिए थी, अथॉरिटी वटि कहिड़ा पावर आहिनि? छो जो पहिरियों जेको दरवाज़ो आहे कंहिं बि मामले ते जेकॾहिं इन में वायोलेशन थिए थी त असां पहिरियों जेको दरवाज़ो आहे इंस्टेंट जेका रेमेडी आहे उहा आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी। त हुन वटि कहिड़ा पावर आहिनि त हू वधि खां वधि छा करे सघे थी वायोलेशन ते बिल्डर जे ख़िलाफ़ या इमारतुनि जेके आहिनि अंडर कंस्ट्रक्शन कहिड़ा एक्शन खणी सघे थी? ॾिसो, जिथे बि वायोलेशन थिए थी, जेको प्लान उनजो अप्रूव थियो उन में अल्ट्रेशन कनि था ऐं अथॉरिटी खे ख़बर पए थी, भले उते घणमाड़ इमारत ठही वई आहे, उन्हनि जी करोड़नि रुपया इन्वेस्टमेंट थी वई आहे, त अथॉरिटी खे अख़्तियार आहे त उन्हीअ खे सीज़ कंदा, उन्हीअ कम खे बंदि कंदा ऐं उन्हीअ जो जेको लॉस थींदो उहो बिल्डर पे कंदो। अच्छा, उहो लॉस बिल्डर जो ई हूंदो, उनजो ज़िम्मेवार उहो ख़ुदि हूंदो। ऐं अथॉरिटी रेगुलेटरी अथॉरिटी आहे न, त उन जो फ़र्ज़ु आहे त जिथे जिथे वायोलेशन थिए थी, अल्ट्रेशन थिए थी, इन्हनि शयुनि खे ॾिठो वञे। अच्छा, हाणे इन में छा ज़रूरी आहे त रुगो मुतासिर ई कंप्लेन करे सघे थो, या मां हिकिड़े मोहल्ले में रहां थो या हिकिड़े इलाइक़े में रहां थो ऐं मां शइ ॾिसां थो त हीअ जेका इमारत ठाही वई आहे इहा 10 माड़ इमारत आहे, हालांकि जंहिं एरिया में मां रहां थो उते 10 माड़ इमारत अॾण जी ज़रूरत नाहे, इजाज़त नाहे, ड्रेनेज सिस्टम बि नाहे, या किथे बि का बि वायोलेशन थी आहे, त छा मां बि एज़ अ बीइंग अ सिटीज़न ऑफ दैट एरिया कंप्लेन करे सघां थो, या ज़रूरी आहे त मुतासिर ई वञे रुगो? बिल्कुलु, पब्लिक इंट्रस्ट में को बि शहरी कंप्लेन करे सघे थो, कोर्ट बि वञी सघे थो। सभ खां पहिरियां अथॉरिटी वटि वेंदो, अथॉरिटी वटां को फ्रूटफुल रिस्पॉन्स नथो मिले पॉज़िटिव त उहो कोर्ट हलियो वेंदो, हाई कोर्ट ताईं अची सघे थो, सुप्रीम कोर्ट ताईं अची सघे थो। हर माण्हूअ खे अख़्तियार आहे त जिथे बि बिल्डर कंस्ट्रक्शन करे थो त उहो ॾिठो वञे, आया ही इम्यूनिटी प्लॉट त नाहे, को स्कूल जो, हॉस्पिटल जो, को पार्क जो त कोन्हे, ऐं बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पैसा वठी उन्हनि खे अलाउ करे छॾियो आहे, अप्रूवल ॾेई छॾी आहे। पर जॾहिं आम शहरीअ खे ख़बर पए त हिते वायोलेशन थी आहे ऐं उहो प्लॉट बि लीगल न आहे ऐं उहो जेकी पब्लिक प्लेस हुई उन्हीअ ते कंस्ट्रक्शन थिए पई, या जेको मटीरियल आहे ठीकु इस्तेमालु न थियो आहे, इमारत 10 मंज़िला जी इजाज़त हुई पर ठाही 15 मंज़िला वई आहे, त पब्लिक इंट्रस्ट में उहो उन ते कंप्लेन करे सघे थो। अथॉरिटी नथी ॿुधे, पहिरीं रेमेडी डेफिनेटली अथॉरिटी आहे, पर अथॉरिटी जेकॾहिं नथी ॿुधे, छाकाणि त जेके तव्हां असांखे फंक्शन ॿुधाए वियो उन हिसाब सां त जेका बि 2 नंबरी इमारतुनि जे इमारतुनि में थिए थी, भले मास्टर प्लान हिकिड़ो आहे उनजी वायोलेशन थिए थी, या मटीरियल इस्तेमालु करण में जेका 2 नंबरी आहे उनजो इंस्पेक्शन आहे, उनजी जेका निगरानी आहे, या उन मामले ते कंप्लाइंस कराइण जो जेको पहिरीं ज़िम्मेवारी आहे उहा अथॉरिटी ते लागू थिए थी। पर अथॉरिटी इहा पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी नथी करे, जंहिंजे करे इहे मामला थियनि था। को माण्हू कंप्लेन करे बि थो अथॉरिटी में ऐं उहा अथॉरिटी दाद फ़रियाद नथी करे, त वाट विल बी द नेक्स्ट रेमेडी? छा जेके स्पेशल अदालतूं आहिनि ओॾे असां हलिया वेंदासीं जेके तव्हां ॿुधायूं त ऑर्डिनेंस तहत क़ाइमु आहिनि, या असां वरी डायरेक्ट वेंदासीं सेशन कोर्ट में या डायरेक्ट वेंदासीं हाई कोर्ट में? अथॉरिटीज़ जिथे बि पंहिंजे बायलॉज़ ते अमल नथी कराए सघे त शहरी या मुतासिर उन्हनि जे ख़िलाफ़ कोर्ट ऑफ लॉ में वेंदो। जेके स्पेशल कोर्ट्स जिथे फंक्शनल आहिनि त उते वेंदो, उहे फंक्शनल आया घटि आहिनि, जेके मूंखे नाले जा आहे त न हुजण जे बराबरि आहिनि, त उहे हाई कोर्ट में वेंदा। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त रिसेंटली नासला टावर समेत 2 टावर्स लाइ बि 2 बिल्डिंग्स लाइ डिमोलेशन जा कोर्ट ऑर्डर पास कया ऐं उहे बाद में बिल्डिंग्स डिमोलिश बि थियूं। पर इहे सभु शयूं अथॉरिटीअ खे ख़ुदि चेक एंड बैलेंस करणु घुरिजे, छाकाणि त उते जेके सवे माण्हू हुया, के ग़रीब हुया, के अमीर हुया, उन्हनि हिकिड़ी इन्वेस्टमेंट कई, कंहिंजो हिकिड़ो ख्वाबु हुयो रहाइश जो, पर उन्हनि जा ख्वाब सभु जेके आहिनि मलियामेट थी विया। उन्हनि सभिनी जी रिस्पॉन्सिबल उहा अथॉरिटी आहे, उन वक़्त जा ऑफिसर आहिनि। गवर्नमेंट खे घुरिजे हा त उन्हनि ऑफिसर्स ख़िलाफ़ एक्शन खयो वञे, उन्हनि जी जेकी मिल्कियत आहे उहा कब्ज़े में वरिती वञे, ऐं जेके विक्टिम्स हुया उन्हनि में उहा
विरहाई वञे हा, पर बदकिस्मती सां ईअं नथो थिए। इहा तरमीम थियणु खपे, मां सम्झां थो इन जी, बिल्कुलु अथॉरिटी थियणु में ऑर्डिनेंस में तरमीम थियणु खपे। मेमन साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं हीउ जेको लीगल अवेयरनेस पकड़ण वारो असांजो हिकिड़ो मक़सदु आहे उन में तव्हां हथु वंडरायो। नाज़रीन, असांजी प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो अचे, असीं मोकिलाईंदासीं इन उमेद सां त असांजो अॼोको प्रोग्राम अवां लाइ लाभाइतो साबित थियो हूंदो। इंशाअल्लाह अॻे हफ़्ते हाज़िर थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।